أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم والذين كفروا لهم نار جهنم لا يقضى عليهم فيموتوا ولا يخفف عنهم من عذابها كذلك نجزي كل كفور وهم يصطرخون فيها ربنا أخرجنا نعمل صالحا غير الذي كنا نعمل أولم نعمركم ما يتذكر فيه من تذكر وجاءكم النذير فذوقوا فما للظالمين من نصير। ऐं उहे माण्हू जिन कुफ्र खे इख़्तियार कयो उन्हनि जे लाइ जहन्नम जी बाहि आहे। उन्हनि जो कमु तमामु न कयो वेंदो जो हू मरी पवनि ऐं नई हुननि खां हुननि जे अज़ाब खे हल्को कयो वेंदो। अहिड़े ई तरीक़े सां असां हर नाशुक्रे काफ़िर खे बदिलो ॾींदा आहियूं, सज़ा ॾींदा आहियूं ऐं हू उन जहन्नम में दाहूं कंदा, रड़ियूं कंदा, इहो चवंदा ऐं असांजा परवरदिगार असांखे कढ, असां जेके अमल कंदा हुआसीं उन्हनि खां अलावा उन्हनि जे ख़िलाफ़ सुठा अमल कंदासीं। अल्लाह पाक जे तरफ़ां जवाब जे तौर ते चयो वेंदो अवलम नुअम्मिरकुम मा यतज़क्करु फीहि मन तज़क्कर, पोइ छा असां तव्हांखे उमिरि न ॾिनी, एतिरी उमिरि न ॾिनी जो जेको उन में सम्झणु चाहे हा त सम्झी वञे हा, ऐं तव्हां वटि आयो डिॼारण वारो, इन लाइ तव्हां इन इनकार करण जो मज़ो चखो। सो अहिड़नि ज़ालिमनि जे लाइ को मददगार न हूंदो। पोयां अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान पाक ते जी तिलावत अमल सां गॾु करण वारनि जो बदिलो ज़िक्र फरमायो त उन्हनि जे लाइ जन्नत आहे ऐं उन्हनि खे ही नेमतूं उते मिलंदियूं। हाणे वरी उन जे बरअक्स, उन जे बरख़िलाफ़ जिन यानी क़ुरान जो इनकार कयो ऐं कुफ्र खे इख़्तियार कयो त उन्हनि जे लाइ जहन्नम जी बाहि आहे, अल्लाह पनाह में रखे। ऐं अहिड़ी बाहि आहे जो उन्हनि जो फ़ैसिलो तमामु कोन कयो वेंदो जो उन्हनि खे मौत ॾिनो वञे ऐं पोइ मरी जान छुटी पवे, ईअं कोन थींदो। ऐं नई उन्हनि जे अज़ाब मां कुझु हल्काई कई वेंदी, अज़ाब खे हल्को बि कोन कयो वेंदो ऐं मौत ॾेई करे हिननि खे अज़ाब खां जान छॾाई वञे, ईअं बि कोन थींदो। अल्लाह ताला फरमाए पियो त हर नाशुक्रे काफ़िर खे असां ईअं ई सज़ा ॾींदा आहियूं ऐं उहे उन जहन्नम में दाऊं कंदा रब्बना अख़रिजना नअमल सालिहन गैर अल्लज़ी कुन्ना नअमल, ऐं असांजा परवरदिगार जेके असां अमल कंदा हुआसीं यानी कुफ़र शिरक ऐं जेके उहे छॾे करे उन्हनि खां अलावा सुठा अमल कंदासीं, तव्हां असांखे हितां कढो। अल्लाह ताला जे तरफ़ां उन्हनि खे जवाबु थींदो त छा असां तव्हांखे उमिरि कान ॾिनी, एतिरी उमिरि कान ॾिनी हुई, एतिरी ज़िंदगी कान ॾिनी हुई जो जेको उन में सम्झणु चाहे हा त सम्झी वञे हा। अल्लाह रब्बुल आलमीन उहा कहिड़ी उमिरि आहे? इन में हज़रत अली इब्न हुसैन इमाम ज़ैनुल आबिदीन रहमहुल्लाह उहे फ़रमाइनि था त ए 17 या 18 सालनि जी उमिरि आहे ऐं बाज़ उलमा हज़रत अली रज़ी अल्लाह ताला खां आहे त इहा 60 सालनि जी उमिरि आहे। इन्हनि ॿिन्ही कौलनि में जेको को तज़ाद कोन्हे। असल में बालिग़ थियण खां पोइ इंसान जेको अल्लाह पाक जे अहकामात जो मुकल्लफ़ थी थो वञे, त 17-18 सालनि में इंसान बालिग़ थिए थो ऐं उन खां पोइ 60 सालनि जी जेका उमिरि आहे इहा अहिड़ी पुख़्ता उमिरि आहे जो इन में जेको तो इंसान जंहिं अकुल जे जंहिं दर्जे खे पहुचणो हो उनखे पहुची वियो। हाणे हिन जे अकुल में को इर्तिक़ा या का तरक़ी कान थी अचे। इन करे हिन उम्मत जूं उमिरियूं ॿुधाई वियूं आहिनि 60 खां 70 साल
ऐं तमामु घटि हूंदा जेके 70 खां अॻियां वधंदा। त माना इलाही उमिरि अल्लाह ताला ॾिनी ऐं उमिरि में इंसान खे मुख़्तलिफ़ हालात अचनि था, मुख़्तलिफ़ मोड़ अचनि था, मुख़्तलिफ़ यानी शयूं पेश अचनि थियूं जिन जे करे हू सोचे सम्झी ऐं हक़ खे सम्झणु चाहे हा त सम्झी वञे पर कोन सम्झो। वरी अल्लाह ताला सिर्फ़ु उमिरि ॾियण ते इक्तिफ़ा कोन फरमायो बल्कि अल्लाह अॻियां फरमायो वजाअकुमुन नज़ीर, तव्हां वटि डिॼारण वारो ख़बरदार करण वारो आयो। ख़बरदार करण मां छा मुराद आहे? हिकिड़ो त नबी सगोरा ऐं हिन उम्मत जे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा नाइबीन जेके उलमाए किराम आहिनि उहे बि डिॼारींदा रहनि था, आख़िरत जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा रहनि था। ऐं हिकिड़ो कौल इहो आहे त इन मां अछा वार मुराद आहिनि। अछा वार जेॾी महिल अची था वञनि त पोइ इंसान खे जेको आहे सो यानी इन ॻाल्हि जी निशानी आहे त हाणे तुंहिंजी ज़िंदगी दुनिया जी जेका आहे उहा हाणे पोयनि जेको सो हिस्सनि में आहे हाणे ख़तमु थियण वारी आहे। ऐं हिकिड़ो कौल इन में इहो बि ॿुधायो वियो त जॾहिं इंसान जो पोटो पैदा थिए यानी इंसान ॾाढो थी वञे, नानो थी वञे, इहा बि निशानी आहे त बसि हाणे ई जेको आहे सो यानी वञे पियो दुनिया मां अॻियां अल्लाह। त इहा शइ जेका आहे त हिकिड़ी डिॼारण वारी ऐं ख़बरदार करण वारी शइ आहे त जेॾां तूं वञी पियो उन जे लाइ तूं कहिड़ी तयारी कई आहे उन जो फ़िक्रु कर। फ़ज़ूक़ू, सो हाणे इहो जेको तव्हां इनकार कयो क़ुर जो ऐं तव्हां कुफ़्र इख़्तियार कयो, हाणे इन जो जे अज़ाब जो मज़ो चखो। अल्लाह ताला फरमाए पियो फमा लिज़्ज़ालिमीन मिन नसीर, अहिड़नि ज़ालिमनि जो को बि मददगार कोन हूंदो। माना असां मदद करियूं यानी अल्लाह ताला, पोइ अल्लाह ताला फरमाए थो असां मदद कोन कंदासीं छो त असां नाराज़ आहियूं। बाक़ी ॿियो को मदद करे उनखे मदद करण ते कुदरत न आहे, उहो मदद करे कोन थो सघे। जेको करे सघे थो उहो नाराज़ आहे, जेको यानी ॿियो को करे ई कोन थो सघे उन करे अहिड़नि ज़ालिमनि जे लाइ को बि मददगार न हूंदो। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे सही सम्झ सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, फ़िक्र आख़िरत नसीब फ़रमाए। हीअ अॼोको ॾींहुं ऐं अॼोकी राति वरी सुभाणे को ॾींहुं इहे सभु क़ीमती आहिनि। इन्हनि में जेको आहे सो आमाल नेक साले आमाल कजनि ऐं बुरनि अमलनि खां गुनाहनि खां पंहिंजे पाण खे बचाइजे। अल्लाह ताला सही सम्झ सही अमल जी तौफ़ीक़ अता या रहमर राहिमीन या रहमर राहिमीन या रहमर राहिमीन या ज़ल जलाली वल इकराम या ज़ल जलाली वल इकराम या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्म बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका मिनल ख़ैरि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नअऊज़ु बिका मिनश शर्रि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नस्अलुका मिन ख़ैरि मा सअलका मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम व नअऊज़ु बिका मिन शर्रि मा इस्तअआज़ मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम व अंतल मुस्तआन व अलैकल बलाग़ व ला हौला व ला कुव्वता इल्ला बिल्लाह। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। आमीन आमीन आमीन।